जी नाज़रीन, इन वक्त असां खानपुर शहर के थाना मालाए मौजूद आयूँ, जिते जमील खान बलोच के फर्जंद खान बलोच पारा कार्नर गॾिजाणी कोठी वई आहे, जिते आज़ाद उम्मीदवार NA 198 ते उथियल डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई साहब पहुतल आहे। अचो तो उन सां हाल अहवाल कयूं। उम्मीद त इहा शफ़ाफ़ थींदी, जेका इंतज़ामात कया विया आहिनि इहे सुठा आहिनि। इन में आर्मी जो बि जेको रोल पाण हुन हिकिड़ो चयो आहे, ऐलान कयो, होपफुली शफ़ाफ़ थींदा। सरे ख़बर पई त तव्हांजी JUI वारनि सां ॻाल्हियूं हलंदड़ हुयूं, छा उहे कथी ॻाल्हियूं कयूं? बाबा हाणे JUI वारनि सां त हिकिड़ो असांजो पुराणो हुयो, उहा बि पॉलिटिकल डिसीशन हो। माण्हुनि खे अरब रुश्वत अची, उहो असांजो पॉलिटिकल डिसीशन हो उन वक़्त जो। ॿ माण्हू हुया, असां सम्झो जेको शहर जे बेनिफिट लाइ हुयो असां उहो कयोसीं। हाणे हुननि जी पार्टी आहे, मुल्की लेवल ते आहे, हुननि उन ते सभिनी ते कैंडिडेट बीहारिया आहिनि। मां इंडिपेंडेंट बीठो आहियां, आज़ादु बीठो आहियां। जी ठीकु बाबा। हे जेका पीपल्स पार्टी वारनि जो उन्हनि जी बि मुंहुं हले पई, छा उन लाइ छा था सम्झो त उन्हनि खे बि हवा में पारो कहिड़ी मोट त तव्हां ॾिसो था जिथे वञनि था त किनारा था हलनि पिया। मोट त तव्हांजी मीडिया जेको ॾेखारे थी पई, लियारीअ में ॾिठो, हिते खैरपुर में ॾिठो, हणी डंडा हणी मथां पाड़ियऊं। मुंहिंजो उन सां न आहे, पर जेको रिएक्शन आहे माण्हुनि जो को सुठो उनजे लाइ न आहे। हाणे साईं इहो अहिड़ो मसइलो आहे, आइनी मसइलो आहे, जिते ॻाल्हाइणो ग़लति आहे। 3 सूबनि जे असेंबलीज़ 2 दफ़ा इन खे रिजेक्ट कयो आहे। तंहिंजे करे इहो आहे कंसेंसस जो सॼे मुल्क जे चइनी असेंबलीज़ जो आहे मसइलो, आइनी मसइलो आहे। इन खे छेड़णु मां सम्झां थो मुनासिबु न आहे हिन वक़्त ते। इहो मुंहिंजे ख़्याल में जेको इलेक्शन कमीशन जो पहिरियों हिकिड़ो ऐलान हुयो त असां इंतिज़ामी तब्दीलियूं आणींदासीं, शायदि हुनजे तहत कयो अथनि। बज़ाहिर त नज़र नथी अचे हिते, असांखे साम्हूं न आई आहे, पर आई त वरी तव्हां सां शेयर कंदासीं। जी जी आगा तैमूर खान जी। हा हाणे लाज़मी आहे नी बाबा, हे त म्यूचुअल अंडरस्टैंडिंग सां थींदो आहे न। हा असां बाबा जंहिंसां हा थींदी आहे, हा थींदी आहे, नफ़ो नुक़सानु उन सां गॾु हूंदो आहे, इन जी मूंखे परवाह न आहे। अलहमदिल्ला जिथे बि असां वञूं था पिया, असांखे भरपूर मोट मिली रही आहे ऐं दोस्तनि में जोश ऐं जज़्बो ॾिसी असांखे उमेद इहा ई आहे त 25 तारीख़ ते इंशाअल्लाह ताला असांजी कामयाबी ज़रूरु थींदी। पर इहो असुलु फ़ैसिलो त आवाम खे ई करिणो आहे। हीअ असांजा ख़दशान जेके माण्हुनि जो जोश ऐं जज़्बो ॾिसी असीं पंहिंजो इज़हार कयूं था पिया, पर इंशाअल्लाह इहा वधीक ख़बर 25 तारीख़ ताईं पवंदी त माण्हू मोट कंहिंखे ॾियनि था पिया। पर असांखे वॾी कमी उमेद आहे त इंशाअल्लाह ताला फ़तह असांजी थींदी। असां डॉक्टर ابراهيم जतोई जी हिमायत कयूं था, ऐं जंहिंजी डॉक्टर साहब हिमायत कंदो असां बि इंशाअल्लाह उनजी हिमायत कंदासीं। जी साहब जी हिमायत कयूं था और आगा तैमूर जी हिमायत कयूं था। सदा ज़िंदगी रहिया आहियूं असां डॉक्टर साहब सां, बाबा साईं मुंहिंजो जमील खान, ज़ाहिद खान सोट मुंहिंजो भाउ, सभु असां हिननि जी बलोच बिरादर जी असां डॉक्टर साहब जी हिमायत कयूं था, अॻे बि कंदा आया आहियूं। हाणे नंढी उन में आगा तैमूर जी इंशाअल्लाह जीअं डॉक्टर साहब चयो आहे असांजो पेक्ट आहे, असां आगा तैमूर हिननि जे पेक्ट सां डॉक्टर साहब सां गॾु आहियूं। नाज़रीन, अवां हिते मौजूद NA 198 ते आज़ाद उम्मीदवार डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई जूं ऐं ॿिनि शहरनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं।
जिन डॉक्टर मोहम्मद ابراهيم जतोئي जंहिंजी हिमायत में वोट ॾियण जो ऐलान कयो। कैमरामैन अली मुर्ज़ा शाह सां गॾु अली हसन दायो, सिंधड़ी न्यूज़, खानपुर।